एक ॿी अहम ख़बर अवांखे ॾियूं जामशोरो में पुलिस कार्रवाई कई आहे। भाइटे खे क़त्ल कंदड़ जवाबदार हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। मिल्कियत जे मामले तां अलाउद्दीन पंहिंजे नौजवान भाइटे खे गोली हणी क़त्ल कयो हो। ख़बर अवांखे ॾियूं पिया जामशोरे पुलिस कार्रवाई कई आहे। भाइटे खे क़त्ल कंदड़ जवाबदार हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। मिल्कियत जे मामले तां अलाउद्दीन पंहिंजे नौजवान भाइटे खे गोलियूं हणी क़त्ल कयो। ख़बर अवांखे ॾियूं पिया जामशोरे पुलिस कार्रवाई कई आहे। भाइटे खे क़त्ल कंदड़ जवाबदार हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। मिल्कियत जे मामले तां अलाउद्दीन पंहिंजे नौजवान भाइटे खे गोली हणी क़त्ल कयो हो। ख़बर अवांखे ॾियूं पिया जामशोरे में पुलिस कार्रवाई कंदे भाइटे खे क़त्ल कंदड़ जवाबदार हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। जामशोरे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच लाइन ते मौजूद है। जी रहीम बख्श, आगाह कजो ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल फौजिया जामशोरे भरिसां कोलमाइन थाने जी हद में डीएसपी खानोट कार्रवाई करे भाइटे के कत्ल कंदड़ जवाबदार ऐं उनजे पुट खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जंहिंजे कब्ज़े मां वारदात में इस्तेमाल थींदड़ हथियार बि उन खां हथ कयो वियो आहे। कोलमाइन थाने जी हद में 5 ॾींहं अॻु चाचे अलाउद्दीन मिल्कियत जे मामले तां पंहिंजे नौजवान भाइटे करीम खोसे खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो हो। डीएसपी जेको खानोट आहे उनजो चवणु आहे त जवाबदार पंहिंजे नौजवान भाइटे खे क़त्ल करण बाद बलोचिस्तान तरफ़ फरार थियण जी तयारी में हो त मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे पुट ऐं हथियार समेत उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार जेके आहिनि उन्हनि खे अदालत में पेश कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील।